जिए मोहम्मद इस्माइल सुमरो साहब सदा जिए सदा जिए। अस्सलाम वालेकुम। वार्ड नंबर 2 यूसी 5 बिहार कॉलोनी सखर जो उम्मीदवार मोहम्मद इस्माइल सुमरे साहब जे इंतखाबी निशान बकरी ते ठप्पा हणी जरूर कामयाब कंदा, जैसा गड सपोर्ट में आहिन आतिफ, इसहाक, नाहिद, राहिब ए वाजिद। जिए 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 मोहम्मद इस्माइल सुमरो साहब सदा जिए सदा जिए। मोहम्मद इस्माइल सुमरे जा नारा हिन, वार्ड 2 यूसी 5 जा माण्हू सारा हिन। वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा, वार्ड 2 जा माण्हू गॾिजी नारा हणंदा। मोहम्मद इस्माइल सुमरे जा नारा हिन, वार्ड 2 यूसी 5 जा माण्हू सारा हिन। वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा, वार्ड 2 जा माण्हू गॾिजी नारा हणंदा। नारे ते नारो आवाम गद सारो, उम्मीदवार सां जो मोहम्मद इस्माइल प्यारो, मोहम्मद इस्माइल प्यारो। नारे ते नारो आवाम गद सारो, उम्मीदवार सां जो मोहम्मद इस्माइल प्यारो। मोहम्मद इस्माइल सुमरे जा नारा हिन, वार्ड 2 यूसी 5 जा माण्हू सारा हिन। वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा, गरीबन जो साथिया आवाम सारो चवे थो, आतिफ इसहाक भी हो नारो हणे थो। जिए मोहम्मद इस्माइल सुमरो। गरीबन जो साथिया आवाम सारो चवे थो, नाहिद राहिब वाजिद नारो हणे थो। मोहम्मद इस्माइल सुमरे जा नारा हिन, वार्ड 2 यूसी 5 जा माण्हू सारा हिन। वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा, वार्ड नंबर 2 यूसी 5 बिहार कॉलोनी सखर जो मोहम्मद इस्माइल सुमरो खटींदो, खटींदो। वार्ड नंबर 2 यूसी 5 बिहार कॉलोनी सखर जो मोहम्मद इस्माइल सुमरो खटींदो। मोहम्मद इस्माइल सुमरे जा नारा हिन, वार्ड 2 यूसी 5 जा माण्हू सारा हिन। वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा, वोट ॾींदा से सभई बकरी ते ठप्पा लॻंदा।